बदशाह लतीफ़ कॉलोनी जे रहवासी मुस्मात जन्नत, मुस्मात नसीमा, मुस्मात ज़ीनत पंहिंजे ॿारनि बच्चनि सां गॾिजी बदशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजो वालिद अलाह जो समूह, असांजी वेगी मां शहनाज़ ऐं वेगो भाउ वाहिद बख़्श उर्फ़ शहबाज़ समूह संदत अज़ीज़ असांजो जीअण हराम करे ॾिनो आहे। हिननि चयो त मज़कूरा माण्हू हर रोज़ जे बुनियाद ते असांखे जान सां मारनि, कूड़नि केसनि में फासाइण सां गॾु बुरा नतीजा भोगण जी धमकियूं ॾेई रहे हारासां कंदा रहनि था। हिननि चयो त असां लतीफ़ कॉलोनी बदशाह में असां मथे ॼण भेनरनि जो ज़ाती हिकु घरु ऐं दुकानु आहे जंहिंखे फॿाइण जे लालच में अची असांजे वेगी माउ शहनाज़ ऐं उनजो पुटु वाहिद बख़्श उर्फ़ शहबाज़ समूह जान जा वेरी बणिजी विया आहिनि ऐं असांजो वालिद अलाह जो समूह उन्हनि सां मिली वियो आहे जेको पिणु असांजे सां ख़िलाफ़ थी वियो आहे ऐं ॼाणाए त धुर पारां असांजे सौटनि ऐं असांजे मथां केतिरा ई भेरा हमला अवैथी मारकुट करे सख़्तु तशदुद कयो वियो आहे। जॾहिं त कुझु ॾींहं अॻु असांजो वेगो भाउ वाहिद बख़्श उर्फ़ शहबाज़ समूह चइनि खां 5 नामैलूम माण्हू साण करे असांजे घर जे दरवाज़े ते आयो ऐं दरवाज़ो खोले असांखे जान सां मारण जी कोशिशि कई, जंहिं ते असां दाऊं कयूं ऐं बदशाह पुलिस खे बर वक़्तु इतला कयोसीं। जंहिं बैदि बदशाह पुलिस जी नफ़री फौरी तौरु पहुची वई, जंहिंखे ॾिसी समूरा जवाबदार फ़रार थी विया। जंहिंखां पोइ मज़कूरा माण्हू मुंहिंजे सौटनि जे घर में दाख़िल थी उन्हनि खे जान सां मारण जी कोशिशि कई ऐं धमकियूं पिणु ॾिनियूं, पर पुलिस वक़्त सिर पहुची असां सभिनी जी जान बचाए वरिती। असां अहिड़ी दरख़्वास्त SHO बदशाह खे लिखत में पिणु ॾिनी आहे, पर हिन वक़्त ताईं को बि दाद रसी न थियो आहे। असां पंहिंजे वालिद अलाह जो समूह वेगे माउ शहनाज़ ऐं वेगे भाउ वाहिद बख़्श उर्फ़ शहबाज़ मां जान जो ख़तरो आहे त हू असांजे घर ऐं दुकान फॿाइणा, असांजो खून करे छॾींदा या असांजे वासनि मथां कूड़ा केस करे खेनि जानी नुक़सान रसाईंदा। असां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी खां मुतालबो था करियूं त मामले नोटिस वठी तहफ़ीज़ फ़राहम कयो वञे। मुस्तक़ीम समूह इबरत न्यूज़ बदशाह। उन्हनि सां गॾु आहियासीं, चारई गॾु आहियूं। असां जेकी भेण पढ़ी आहे असांखे तहफ़ुज़ खपे, असांखे हिननि मां ख़तरो आहे। असांजे पीउ मां, असांजी निगी माउ मां, असांजे निगे भाउ मां असांखे तहफ़ुज़ खपे। असांखे जाइ था धमकियूं था ॾियनि त तव्हांखे असीं मारींदासीं, तव्हां निकिरो। ॿार बच्चो असांजो डिॼो वञे नथो वञे, असांखे महिरबानी करे तहफ़ुज़ ॾियो।